नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु लशरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर सुदूरना व नूर क़ुबूरना नूरना रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बदीउस समावाति वल अर्दि व इज़ा क़दा अम्रन फ़इन्नमा यक़ूलु लहु कुन फ़यकून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मेरे आका नबी का नूर है। ताबां है आफ़ताब उनके जमाल से, देखे न चश्मे कौर तो उसका कसूर है। बाग जन्नत में मेरे आका मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे
इंशाअल्लाह हम उठाते जाएंगे। कौन कहता है कि खाली हम दुनिया से जाएंगे, साथ में ले जाएंगे कलमा रसूलुल्लाह का। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफियदारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबे मिसल महबूब हक खल्क़ी खुदा जैले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजण जो ही निशान आया तरोशन थियो जहां चमक्या ज़मीन आसमान कशफ दुजा बिजमालिही। आनूर आका दरअसल नूरी सदन सारो नसल सूरत सीरत भी मिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ हे विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे लारईब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मझां हिक आयत सगोरी अमा प्यारी जमायत सगोरी जे साम्हूं तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। उन आयत करीम जे मद्दे नज़र अॼु अमा प्यारी जमायत सगोरी जे साम्हूं ईसाल सवाब ऐं बिदअत जो तसव्वुर। ईसाल सवाब जेको असां अव्हां कयूं था उहो उर्स मुबारक जी सूरत में हुजे, यारहीं शरीफ़ जी सूरत में हुजे, इमाम आली मक़ाम जे न्याज़ जी सूरत में हुजे, या इमाम सैयदना इमाम जाफ़र सादिक़ जे कूंडन जी सूरत में हुजे, या कहीं मरहूम मिट माइट अज़ीज़ अक़ारिब जे टीजे जुमाणे चालीहे ॿारहे जी सूरत में हुजे। अॼुकल्ह इन सभिनी मरहलनि खे माण्हू ग़लति सम्झनि था। जेकॾहिं कंहिंखे चइबो बाबा टीजे जी दावत आहे हलूं, चवंदो साईं बिदअत आहे, इहे बिदअती बिरेलवी कंदा आहिनि।
असीं ओॾे न हलंदासीं। ऐं असांजा आम सादा मुस्लमान जन वीचारनि खे ॼाण ई नाहे, ख़बर ई नाहे त बिदअत चइबो छा खे आहे। जेसी ताईं कंहिं शइ जे बुनियाद जी ख़बर न पवंदी तेसी ताईं माण्हू उन हक़ीक़त खे सम्झी नथो सघे। इन जे करे अॼु मूं इरादो कयो त मुदल्लिल रवायात अहादीस कलाम इलाही जे आयतुनि जे मद्दे नज़र अव्हांखे ॿुधायां त ईसाल सवाब जे अंदरि जेको बिदअत जो तसव्वुर आहे उहो तसव्वुर ऐं इस्लाम आहे, ऐं क़ुरान आहे, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जे प्यारे सहाबा जे तरीक़े जो नालो आहे। पर बिदअत जा कई क़िस्म आहिनि। जन बिदअतुनि ते एतिराज़ कजे थो, उहे कहिड़ियूं बिदअतूं आहिनि जिन ते एतिराज़ करे सघिजे थो। उहा कहिड़ी बिदअत आहे जंहिं ते एतिराज़ शरई नुक़्ते निगाह खां नथो करे सघिजे। दोस्तो मुस्लमानो, बिदअत अरबी ज़ुबान जो लफ़्ज़ आहे जेको बिदअ मां वरितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे त शइ जो ईजाद करणु, नओं ठाहिणु, या जेका शइ पहिरियां न हुजे उनखे वजूद में आणणु। जीअं ही काइनात कान हुई, उनखे अल्लाह ताला बिना मिसाल जे वजूद अता कयो। लुग़त जे एतबार सां हीअ बि बिदअत आहे। उन बिदअत जो ख़ालिक़ ख़ुदि अल्लाह ताला आहे, जंहिं पंहिंजे तख़लीक़ी शान खे बयानु कंदे इरशाद फरमायो, बदीउस समावाति वल अर्द व इज़ा क़दा अम्रन फ़इन्नमा यक़ूल लहू कुन फ़यकून। अल्लाह ताला फरमायो, वो अल्लाह आसमान ऐं ज़मीन जो पैदा कंदड़ आहे, ऐं जॾहिं उहो कमु करणु चाहींदो आहे ऐं उनखे फरमाईंदो आहे थी पओ, त पोइ उहो थी पवंदो आहे। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं बि असांजे दीन मां अहिड़ी शइ कढी जेका दीन में नाहे, यानी उन जो असुल दीन में नाहे, उहो मरदूद आहे। हिकु हदीस में इरशाद आहे, कुल मुहद्दिसतिन बिदअ, हर नए कम खां बचो, छो त हर नओं कमु गुमराही आहे। दोस्तो, जॾहिं बिदअत जो ज़िक्र हली रहियो आहे, सभ खां पहिरीं पाण सम्झूं त इहा बिदअत जंहिं ते एतिराज़नि जनम वरितो आहे, शइ कहिड़ी आहे। बिदअत जा ॿ क़िस्म आहिनि, हिकु बिदअत महमूदा, ॿी बिदअत मज़मूमा। उन्हनि क़िस्मनि खे हिकु बिदअत हसना, ॿी बिदअत क़बीहा बि चइबो आहे। हर उहो नओं कमु जेको सुन्नत जे मुआफ़िक़ हुजे उनखे बिदअत महमूदा, बिदअत हसना चइबो आहे, ऐं जेको कमु सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे उनखे बिदअत मज़मूमा ऐं बिदअत क़बीहा चइबो आहे। इन ई बिदअत खे बिदअत ज़लाला बि चइबो आहे। त मुस्लमानो, हाणे असां उन बाबति ॼाण वठूं, ख़बर पवे त जंहिंमें इख़्तिलाफ़ आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त हर नओं कमु बिदअत आहे। कुझु माण्हू चवनि था त हदीस में लफ़्ज़ कुल जो आयो आहे उहो आम लय आहे, बग़ैर इस्तिस्ना, जुदा हुजण जे बिदअत जे सभिनी क़िस्मनि खे शामिलु कयो वियो आहे। इन करे हर नओं कमु गुमराही आहे। उहे माण्हू इन कौल जे बुनियाद ते मुहम्मदी उम्मत जे सभिनी आलिमनि खे बिदअती करार ॾियनि था। हालांकि
उम्मत मुहम्मदी जे आलिमन जा अॻवान हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि जन रमज़ान मुबारक जे रातिन में बाक़ाइदा बाजमायत तरावीहुनि जो इहतिमाम कयो। हाणे माण्हू हीअं चवंदा त असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं असहाब सगोरनि बाबति का बि ॻाल्हि नथा चऊं, लेकिन असां चवंदासीं त तव्हां सहाबनि सगोरनि जे बारे में चओ था, छो त तव्हां क़ाइदो ॿुधी आया आहियो त हर नओं कमु गुमराही आहे। हाणे अव्हां उन क़ाइदे ते पाबंद रहो। वरी तव्हां चवंदव त हज़रत उमर फारूक खे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताईद हासिल हुई, छो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद रातियूं तरावीहूं पढ़ायूं हुयूं। हिते सवाल थो पैदा थिए त भला क़ुर करीम जो ख़त्मो बि पढ़ियो हूं छा? तरावीह न हुई, सैयदना उमर फारूक मुरवज कई। ठीक आहे, भला अल्लाह जे क़ुर करीम जो ख़त्मो जेको तरावीह जे अंदरि पढ़ियो वञे थो, छा उहो हुज़ूर जे दौर में मस्जिदुनि में दौरान रमज़ान तरावीहुनि में पढ़ियो वियो हो छा? हाणे अव्हां दोस्तनि साम्हूं इन हवाले सां कुझु ॿियूं ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि जेके असहाबनि सगोरनि ताबईन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ कया। छा पोइ तव्हां उन्हनि खे बिदअत ऐं गुमराही जी तोहमत लॻाईंदा? जे न त पोइ आख़िर उनखे छा चवंदव? दोस्तो, क़ुर पाक अल्लाह ताला जे महबूब जो मोजज़ो आहे। जंगे यमामा में तक़रीबन 700 असहाब सगोरनि शहीद थियण खां पोइ हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे क़ुर करीम खे मुसहफ़ जी सूरत में जमा करण जो कसम खणी मशवरो ॾिनो। साईं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ ख़ामोश रहिया ऐं फरमायाऊं जेको हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न कयो उहो हुकुम कीअं कयां? अल्लाह ताला हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो सीनो खोलियो। इन कम लाइ हज़रत ज़ैद बिन साबित खे क़ुर करीम मुसहफ़ जी सूरत में जमा करण जो हुकुम ॾिनो। दोस्तो, इहो तफ़सीली वाक़ियो बुखारी शरीफ़ बाब जमाउल क़ुरान जुल्द 2 में मौजूदु आहे, तव्हां पढ़ी सघो था। भला क़ुर पाक जेको असां यहां छपियल सूरत में पारनि जी सूरत में तिलावत कयूं था, इन्हनि अखरनि सां इन प्रेस ते छपियल क़ुर त हुज़ूर जे दौर में बि न हो। पोइ चवंदासीं त वॾी बिदअत त इहो क़ुर न जो हुज़ूर जे दौर में न हो ऐं हाणे आहे। मुस्लमान उन्हनि सभिनी सहाबनि असां अव्हां जी रहनुमाई कई, जेके सिद्धी रीत मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जा शागिर्द हा। मुहम्मदी मैदान में मुहम्मदी फैज़ खे उन्हनि हासिल कयो हो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान तर्जुमान खां उन्हनि ॿुधो हो। रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु जी अज़मत उन्हनि माणी हुई। तलबिया पाण पढ़ंदा आहियूं ऐं इहो अमल वाधारो सही बुखारी ऐं मुस्लिम शरीफ़ बयानु कयो आहे। उहो वाधारो जो असहाबनि सगोरनि उम्मत मुस्लिमा जे आलिमनि ऐं फाज़िलनि कयो। उन्हनि सभिनी सहाबनि कुछ नयूं शयूं कढियूं ऐं उन्हनि खे बहितरीन सम्झो। हालांकि उहे ॻाल्हियूं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबरकत ज़माने में न हुयूं। उन जे बावजूदि उन्हनि खे इबादत में रखियो वियो। उन जे बाबति को बि मुस्लमान चवंदो त उहे गुमराह ऐं बिदअत सिया ज़लाला जा मुर्तकिब हुया। दोस्तो, अगरि चवे त उनखे गुज़ारिश आहे त अव्हां अल्लाह जे कलाम खे पढ़ो, महबूब जे फ़रमान खे पढ़ो। अगर कोई एतराज़ करे त दीन में का बि अहिड़ी शइ कान्हे जंहिंखे बिदअत हसना चइजे। उन्हनि मुस्लमाननि जी ख़िदमत में उम्मत जे वॾनि आलिमनि जा इरशाद अर्ज़ थो रखां
जन जो कलाम क़ाबिल फ़ख्र जन समूरी ज़िंदगी अल्लाह जे दीन में ख़र्च करे छॾी उन्हनि बेइल्म माण्हुनि जी ॻाल्हि न आहे जन मुसलमाननि जी बदीअ खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो अजाया सजाया किताब लिखी फितने जी बाग न भड़काई ही मौजूदु दौर जी ज़रूरत आहे त मुसलमान पाण में मुतहिद थियनि ऐं इतिहाद जी हिक लड़ीअ में थी रहनि मुस्तहब ऐं फ़रोई मसइलनि खे जंग कुफ्र ऐं शिरक जे मैदान में न खणी वञनि। असां उम्मत जे मोतबर मुहक़िक़नि मुजतहिद आलिमनि खां ॿुधो आहे उन्हनि असांखे सम्झायो आहे त बिदअत छा आहे ऐं कहिड़ी बिदअत ख़राब आहे कहिड़ी बिदअत भली आहे। सब खां पहिरियों दलील हज़रत इमाम हाफ़िज़ नूवी जंहिं मुस्लिम शरीफ़ जो शरह लिखियो आहे पंहिंजे दौर जा यगाना आलिम आहिनि फ़रमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त कुल्लु बिदअतिन ज़लाल इहा आम मख़सूस अल-बअज़ आहे इन मां मुराद किनियूं बिदअतूं आहिनि। लुग़त जा आलिम चवनि था त बिदअत हर उहा शइ आहे जेका अमल में आंदी वञे ऐं उन जो मिसाल पहिरियां न हुजे उन जा 5 क़िस्म आहिनि। दोस्तो मक़ाम इब्राहीम जंहिंजे लाइ अल्लाह ताला क़ुरान पाक में फ़रमायो आहे मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला जॾहिं अव्हां बैतुल्लाह में अची निमाज़ पढ़ो त मक़ाम इब्राहीम खे मुसल्लो बनायो यानी उन जे साम्हूं बीही अल्लाह जी निमाज़ पढ़ो। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रवायत आहे त मक़ाम इब्राहीम हिकु पत्थर आहे जंहिं ते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे पेरनि मुबारकनि जा निशान आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जे ज़माने में बैतुल्लाह शरीफ़ सां ॻंढियल हो। जीअं हजर असवद बैतुल्लाह जे दीवार में जज़ब थियल आहे लॻल आहे ईअं साॻो मक़ाम इब्राहीम पत्थर जंहिं ते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जा क़दम आहिनि उहो बि बैतुल्लाह शरीफ़ जे लॻोलॻ भरिसां पियल हो। लेकिन जॾहिं हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु वक़्त जा अमीरुल मोमिनीन थिया त उन्हनि उनखे कढी परे रखरायो। सभु असहाब सगोरा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हुआ छा इहा बिदअत आहे हुज़ूर जे दौर में त न हुई। पोइ अॼु ताईं जिते सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रखायल पत्थर उहो मक़ाम इब्राहीम परे बैतुल्लाह खां मौजूदु आहे पोइ छा भला इन खे बि असीं बिदअत चऊं हुज़ूर जे दौर में त न हुई। हज़रत साहिब खां रवायत आहे नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हुमा जे ज़माने ताईं जुमे जी आज़ान उन वक़्तु ॾिनी वेंदी हुई जॾहिं इमाम मिंबर ते वेहंदो हो। व पाण शुरूआती आज़ान ॾियूं था उन खां पोइ तक़रीर वाइज़ थिए थी वरी जॾहिं ख़ुतबो थिए थो त उन महिल ख़ुतबे जी आज़ान थिए थी। हुज़ूर जे दौर में उहा ई आज़ान हूंदी हुई जेका ख़ुतबे महिल ही पहिरियां वारी जेका आज़ान असां वक़्त खां पहिरीं ॾियूं था इहा न हुई। जॾहिं हज़रत उस्मान गनी ज़िन्नूरैन मुंहिंजे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा न्याणा ॿिनि न्याणियुनि जा वर मदीने वारे साईं जा दिलबर वक़्त जा अमीरुल मोमिनीन थिया त ॿी आज़ान जो इज़ाफ़ो कयो यानी तकबीर खां पहिरियां उहा आज़ान उन्हनि चवराई। पोइ भला इहा आज़ान अब जेका पंहिंजी मस्जिद में पहिरीं मोहम्मद बचल या को ॿियो मुअज़्ज़िन ॾींदो आहे इहा आज़ान हुज़ूर जे दौर में त हुई कान। पोइ हाणे इहो बि चऊं वॾी बिदअत आहे इहो बि ख़राबु अमल आहे। मुंहिंजे महबूब जे प्यारनि सहाबनि उन बिदअत खे क़ाइम ऐं दाइम रखियो। सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह अन्हु दुरूद पाक में चंद लफ़्ज़नि जी वाद कई ऐं माण्हुनि खे सेखारिया। उन दुरूद पाक जो ज़िक्र इमाम सईद बिन मंसूर ऐं इब्न जरीर तहज़ीब आसार में इब्न अबी आसिम में यक़ूब बिन शेबा अख़बार अली में तिबरानी में उन खां सवाइ हज़रत
सलामा कंदे कुंदी जे हवाले सां कयो आहे त जेकॾहिं मौला अली सुहिणो दुरूद पाक वाधारो इज़ाफ़ी करे सम्झाए थो त छा इहो ग़लति आहे? हुज़ूर जे दौर में त न हो। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा अत्तहियात खां पहिरियां बिस्मिल्लाह जो इज़ाफ़ो कयो। अहिड़ी रीति तलबिया हज में लब्बैक वसअदियक वल ख़ैर बियदिक वरुग़बाउ इलैक वल अमल जो इज़ाफ़ो थियो। बिदअत चालीहो बिदअत, उर्स बिदअत, न्याज़ बिदअत, यारहीं बिदअत, टीजो बिदअत, जुमाणो बिदअत। आख़िर बिदअत आहे कहिड़ी भला जे तव्हांखे बेज़ार कयो आहे? उनखे सम्झो मुस्लमानो, कंहिं गुमराह जे चवण ते न लॻो। पहिरीं सम्झो त बिदअत आहे छा। जेको तोखे बिदअत चई मना थो करे उन खां पुछ दा तूं बिदअत जे शइ खे सॾीं थो, इहा बिदअत हसन आहे, बिदअत ज़लाल आहे, बिदअत सही आहे, कहिड़ी बिदअत आहे? छो थो मना करी? असीं त उन में क़ुरान पढ़ंदा आहियूं, सरकार जी सना पढ़ंदा आहियूं, अल्लाह जे रज़ा ख़ातिर ख़ैर ख़ैरात कंदा आहियूं, मिसकीननि खे ख़ैरात खाराइण। जेकॾहिं बिदअत शिरक आहे, कुफ़्र आहे, त पोइ ख़ैर करणु छॾे ॾियूं। दोस्तो, मुसन्निफ़ तहज़ीबुल अस्मा व सिफ़ात फरमाए थो त बिदअत शरीयत में अहिड़ी शइ ईजाद करण खे चइबो आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबरकत ज़माने में न हुजे। उन जा ॿ क़िस्म आहिनि, हिकु बिदअत हसना, ॿी बिदअत कबीहा। तहज़ीबुल अस्मा जे अंदरि लिखे थो। ऐं शेखुल हदीस व शेखुल इस्लाम हज़रत हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी शारे सही बुख़ारी जन जी जलालत कुदरती उम्मत मुस्लिमा जो इजमा आहे। फरमाए थो त हर उहो कमु जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में न थियो हुजे उनखे बिदअत चइबो आहे। लेकिन कुझु बिदअतूं अहसन हूंदियूं आहिनि ऐं कुझु अहसन न हूंदियूं आहिनि। इमाम अबू नईम इब्राहिम जुनैद खां रवायत करे थो त मूं इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह खां ॿुधो त बिदअत ॿ क़िस्म आहे, हिकु बिदअत महमूदा, ॿी बिदअत मज़मूमा। जेका बिदअत सुन्नत जे मुवाफ़िक़ हुजे उहा महमूदा आहे ऐं जेका बिदअत सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे उहा मज़मूमा आहे। इमाम बेहकी मनाक़िब शाफ़ी रज़ी अल्लाह अन्हु में रवायत करे थो त इमाम शाफ़ी फरमाए थो त नओं पैदा कयल कमु ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। उहो नओं कमु जेको क़ुरान पाक सुन्नत या सहाबन सगोरन या इजमा जे ख़िलाफ़ हुजे उहा बिदअत ज़लाला आहे ऐं जेको नओं कमु उन्हनि मां कंहिंजे ख़िलाफ़ न हुजे उहो बहितर आहे। सुल्तानुल उलमा बिन अब्दुल सलाम पंहिंजे किताब अल क़वाइद जे पछाड़ी में लिखियो आहे त बिदअत 5 क़िस्म आहे। हिकु वाजिब, ॿियो हराम, टियों मुस्तहब, चौथों मकरूह, पंजी मुबाह। इन्हनि जे सुञाण जो तरीक़ो बयानु कंदे लिखे थो त बिदअत खे शरीयत जे क़ाइदे साम्हूं आणिबो। अगरि उहो ईजाब जे क़ाइदे जे हेठां दाख़िल थी वञे त वाजिब आहे, तहरीम जे क़ाइदे जे हेठां दाख़िल थी वञे त हराम आहे, इस्तिहबाब जे क़ाइदे हेठां दाख़िल थी वञे त मुस्तहब आहे, मकरूह जी क़ाइदे जे हेठां दाख़िल थी वञे त मकरूह आहे। त दोस्तो, असां अव्हां खे सम्झणु खपे त बिदअत शइ कहिड़ी आहे। शरीयत जे इस्तिलाह में बिदअत जे मफ़हूम खे वाज़िह कंदे फ़क़ीहनि ऐं मुहद्दिसनि यानी जेके फ़िक़्ह जा आलिम आहिनि ऐं हदीस जा ॼाणू आलिम आहिनि उन जी तारीफ़ बयानु कंदे लिखियो आहे त हर उहो नओं कमु जेको असुल बिल वास्ता या बिला वास्ता न क़ुरान करीम में हुजे न हदीस में ऐं उनखे ज़रूरियात दीन में शुमार करे दीन में शामिल कयो वञे। ज़रूरियात दीन उन्हनि शयुनि खे चइबो आहे जंहिंमें कंहिं हिकु शइ जे इनकार करण सां इंसानु काफ़िर थी वेंदो। अहिड़ी बिदअत खे बिदअत सय्या या बिदअत ज़लाला चइबो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे कुल्लु बिदअतिन ज़लाल,
इन मंझां बि ही बिदअत आहे। हर नए कम खे ज़लाला न चयो वेंदो। दोस्तो, अहिड़ा नवां कम पंहिंजे असुल लिहाज़ सां त बिदअत में शुमार कया वञनि था, जन जो असुल क़ुरान ऐं सुन्नत में न हुजे। लेकिन सवाल ही पैदा थो थिए त छा हर नओं कम शरीयत में नाजाइज़ ऐं हराम आहे? इन लाइ त उहो नओं कम आहे, हीअ बिदअत आहे। बाबा हुज़ूर जे दौर में न, ही बिदअत आहे, हीअ हराम आहे, हीअ ग़लति आहे। अगर शरई उसूलनि जो मयार ही करार ॾिनो वञे त दीन इस्लाम ऐं शरीयत पाक जे लॻभॻि 70 खां 80% हिस्सनि खे नाजाइज़ करार ॾियणो पवंदो, छो त इज्तिहाद जे समूरनि सूरतुनि जहिड़ो क क़ियास, इस्तेहसान, इस्तंबात ऐं इस्तदलाल खे नाजाइज़ चवणो पवंदो। अहिड़ी तरह दीनी इल्म ऐं फ़न, मिसाल तौरु उसूल तफ़सीर ऐं हदीस, उसूल हदीस, फ़िक़्ह, उसूल फ़िक़्ह, इन जी तदवीन, तदरीस, उन्हनि खे सम्झण लाइ सर्फ़, नहव, मानी, मंतिक़ ऐं फ़लसफ़ो ऐं ॿिया मुआशरती ऐं मुआशी इल्म जेके दीन खे सम्झण लाइ ज़रूरी ऐं ज़माने जे घुर्जुनि मुताबिक़ लाज़मी हैसियत रखनि था, उन्हनि खे सिखण ऐं सेखारण खे हराम करार ॾिनो वेंदो त इहो बि हराम आहे, जो हुज़ूर जे दौर में हुयो ई कोन। पोइ मां छो था मदरसनि में पढ़ायो? छो त उन्हनि जो असुल न क़ुरान ऐं हदीस में आहे, न वरी असहाब सगोरनि जे अमल में उन्हनि जी तस्दीक़ ऐं तौसीक़ मौजूदु आहे। उन्हनि सभिनी खे बाद में ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे आलिमनि ऐं मुज्तहिदनि इस्लाम लाइ वज़ह कयो। ही समूरा इल्म ऐं फ़न पंहिंजी कैफ़ियत ऐं माहियत जे एतबार सां नवां आहिनि। लुग़त जे लिहाज़ खां उहे बि बिदअत जे दायरे में अचनि था। मुस्लमानो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां पोइ कुझु अहिड़ा कम जेके राइज आहिनि, जारी थिया, जेके संदन वक़्त में न हुआ, उहा बि बिदअत आहे। हज़ारे ऐं लखे मसइला ऐं दीनी अमल ऐं मज़हबी ॻाल्हियूं असांजे ज़िंदगी में अहिड़ियूं आहिनि जिन खे उन सूरत में न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो, न वरी असहाबनि सगोरनि कयो हो, लेकिन असां हाणे करियूं पिया ऐं उन खे त केरु बिदअत सॾे ई नथो। यारी कर, बाबा बिदअत आहे। उर्स कर, बाबा बिदअत आहे। टीजो बिदअत आहे। कूंडा बिदअत आहे। न्याज़ बिदअत आहे। भला ॿिया बि त बिदअत जा कम आहिनि, उन ते अवां छो ख़ामोश आहियो? उन ते बि त हिकिड़ी फ़तवा ॾेई ॾेखारियो न। मां उहे जेके ॿिया बिदअत में कम अचनि था, मिसाली तौरु मस्जिद, अबा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पाण मस्जिद नबवी कच्ची ईजाद कई हुई ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन मस्जिद में सहाबे किराम मस्जिद में मिटीअ ते सजदो कंदा हुआ। पोइ छाजे लाइ तव्हां टाइल मार्बल सां मस्जिद ठाही आहे, एसियूं लॻायूं आहिनि, इहा बि त बिदअत आहे। शीशा महराब में लॻाया अथव, इहा बि बिदअत आहे। बहितरीन कालीन जे मथां अवां निमाज़ पढ़ो पिया, इहा बि बिदअत आहे। हुज़ूर जे दौर में न हुई। हींअर नबवी मस्जिद जे अंदरि शानदार कालीन, एयर कंडीशन निज़ाम लॻो पियो आहे। पोइ इन बिदअत खे तव्हां हराम कयो ई कोन्हे। हुज़ूर जे दौर में त बत्ती बिजली न हुई, हींअर शमादान लॻो पियो आहे, पावर हाउस लॻा पिया आहिनि, पोइ इहा बि वॾी बिदअत आहे। मस्जिद खे सिंगारणु हुज़ूर जे दौर में न हो ऐं हींअर मस्जिदूं सिंगारियूं वञनि थियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में लाउड स्पीकर न हो, हींअर पाण ख़ुतबो, आज़ान, हर शइ लाउड स्पीकर ते, दीनी कम, वाइज़, तक़रीरूं स्पीकर ते कयूं था। पोइ इहा बि वॾी बिदअत आहे। इन खे ख़तमु करण जे लाइ त कॾहिं फ़तवा कोन आई आहे। ऐं मख़सूस किताब जेके नसाब में, दरसी नसाब में उलमा खे, फ़ुक़हा खे पढ़ाया वञनि था, इहे किताब हुज़ूर जे दौर में त न हा, पोइ छो था तव्हां मदरसनि में पढ़ायो? इहा बि वॾी बिदअत आहे, उनखे ख़तमु कयो। ऐं मख़सूस जायुनि ते जलसा करणु, तबलीग करणु, प्रोग्राम करणु हुज़ूर जे दौर में न हो, अॼु थी रहियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जलसनि में नारा हणणु हुज़ूर जे दौर में न हो। भली छो न नारे तौहीद हुजे, नारे तकबीर हुजे, इहे जलसनि जे अंदरि न हुयूं। ऐं ख़ासि तिर्ज़ जो लिबास जेको अॼु असां लिबास ओढ़ियूं था, अबा पेंट शर्ट
या असांजा ॿारड़ा जेका लिबास पाए स्कूल वञनि था, या असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेको लिबास पायूं था, इहो त हुज़ूर जे दौर में न हो। हुज़ूर त हमेशह गोॾ पाईंदा हुआ, पहिराण पाईंदा हुआ, दस्तार ॿधंदा हुआ। पोइ असां सदाईं सलवार कमीस बोस्की जा कपिड़ा पाए वठूं, पोइ वॾी बिदअत इहा आहे। इन जे ख़िलाफ़ त कंहिं फ़तवा कोन ॾिनी आहे। उन सां गॾोगॾु क़ुरान पाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में उन क़ुरान करीम खे को पोश न पाराईंदो हो। पोइ जेकॾहिं असीं उनखे को कपिड़ो पारायूं था, गिलाफ़ ढकायूं था, इहा बि बिदअत में शुमार आहे। वॾी ॻाल्हि त क़ुरान पाक हुज़ूर जे दौर में लिखियो वियो हो, जेको जम कयो वियो हो। उन कलाम इलाही खे त ज़ेरूं ज़बरूं शद्दूं मद्दूं हुयूं ई कोन। क़ुरान पाक खे शद मद ज़ेरूं ज़बरूं बैद में हुजाज बिन यूसुफ जेको ज़ालिम हुक्मरान थी गुज़रियो आहे, उन इहो कमु भलो कयो हो जो उन क़ुरान पाक खे ज़ेरूं ज़बरूं ॾियारियूं हुयूं। पोइ इहा बि वॾी बिदअत आहे। तव्हां पंहिंजे ज़ेरूं ज़बरूं क़ुरान पाक तां लाहे छॾियो, छो त नओं कमु आहे, हुज़ूर जे दौर में न हो। पर इहा बिदअत हसन आहे। कुझु अहिड़ियूं बिदअतूं आहिनि जेके आहिनि शरीयत ऐं इस्लाम जी हिमायत कनि थियूं। उन खां पोइ पाण निमाज़ पढ़ूं था, निमाज़ पढ़ी मुसाफ़ो कयूं था, हुज़ूर जे दौर में न हो। पर हीउ सुठो अमल आहे, सुहिणो अमल आहे, बहितर अमल आहे। उन खां पोइ सर्फ़ नहव मंतिक़ ऐं फ़लसफ़ो उलमा खे मदरसनि में पढ़ायो वञे थो। हुज़ूर जे दौर में न हो। दर्स निज़ामी ईअं किताबनि जी सूरत में हुज़ूर जे दौर में न हो। मदरसनि जो 100 साल पूरे थियण ते जशन मल्हाइण इहो सहाबा त कोन कयो हो, पोइ असीं कयूं था। उनखे त कॾहिं असां जशन खे बिदअत कोन चयो आहे। मदरसे जा 100 साल मुकमल थियनि, असीं जशन मल्हायूं, पर जे नबी नामदार जो मीलाद अचे त उहो बिदअत आहे। असीं पंहिंजे क़ाइद जी अॻवाणीअ जो जुलूस कढूं, उनखे कंहिं बिदअत न सॾियो। पर जेकॾहिं रहमत लिल आलमीन आका जी आमद मरहबा जा चई जुलूस कढूं त बिदअत आहे। हीअ कहिड़ी सोच आहे, कहिड़ो फ़िकिर आहे। उन खां पोइ हरमैन शरीफ़ैन में निमाज़ तरावीहुनि खां पोइ निमाज़ तहज्जुद पढ़ण लाइ हिकु इमाम जे पोयां बीही करे निमाज़ तहज्जुद जमायत सां थींदी आहे। अॼु बि हरमैन शरीफ़ैन में, हुज़ूर जे दौर में त न हो। नेकीअ जो अमल आहे, पोइ इहा बि बिदअत थी वई। इनखे बि ख़तमु कयो। हरमैन शरीफ़ैन में ख़ासि तरह 27 रमज़ान मुबारक ते क़ुरान शरीफ़ जो ख़त्मो पूरो थींदो आहे। अबा हुज़ूर जे दौर में त इहो न हो, तरावीहनि में ख़त्मो पढ़ियो ई कोन वेंदो हो। पोइ इहा बि हिकिड़ी वॾी बिदअत आहे। तरावीह नमाज़ लाइ ऐलान करणु ऐं पोइ हीउ लफ़्ज़ सलातुल क़याम असाबिकुमुल्लाह चवणु, तहज्जुद निमाज़ में शरीक थियो, अल्लाह ताला तव्हांखे सवाब अता कंदो। या वरी काबे में या नबी मस्जिद में इमाम बीठो, तकबीर लॻी वई, केरु चवे बाबा सिफ़ूं सिधियूं कयो, भला ॿुधायो कॾहिं हुज़ूर सां ईअं फरमायो हुज़ूर जे दौर में? पोइ त इहो बि बिदअत आहे, छो त इहो नओं अमल आहे जेको हुज़ूर जे दौर में हुयो कोन। हाणे उहा बिदअत काबे जो इमाम बि अख़्तियार करे थो। हाणे काबे जो इमाम माना इस्लाम जो इमाम, इस्लाम जो पूरी दुनिया जो इमाम आहे। उन खां पोइ तौहीद 3 क़िस्म आहे। तौहीद उलूहियत, तौहीद रबूबियत, तौहीद अस्मा व सिफ़ात। छा इहा हदीस आहे या असहाबी जो कौल आहे? दावतनामा ऐं इश्तिहारनि लाइ दफ़्तर क़ाइमु करणु, बहरहाल इहे सभु अहिड़ा मरहला आहिनि जिन खे सम्झण जी ज़रूरत आहे। कंहिं नेक अमल ऐं सदके ख़ैरात जे लाइ इंतिज़ामी तरह का हिकु तारीख़ मुक़ररु करणु, इहा बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। हाणे ज़हननि में ही सवाल थिए थो त सदको ख़ैरात कंहिं बि वक़्तु करे सघिजे थो, उन जे लाइ तारीख़ छो मुक़ररु कई वञे थी? इन हवाले सां कुझु ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ो तअय्युन शरई आहे, ॿियो तअय्युन इंतिज़ामी आहे। तअय्युन शरई आहे 5 वक़्त निमाज़। अबा फ़जर जी निमाज़ फ़जर जो पढ़बी, ज़ोहर जो न पढ़बी। जुमे जी निमाज़ जुमे जे ॾींहुं पढ़बी, ख़मीस जे ॾींहुं न पढ़बी। ईद जी निमाज़ ईद वारे ॾींहुं पढ़बी, 29 रमज़ान ते कान पढ़बी। उन सां गॾोगॾु हज वारनि ॾिहाड़नि में कबो,
आम ॾींहंनि में न कबो। ज़कात साल गुज़रण मुद्दत गुज़रण खां पोइ अदा थींदी, इन खां अॻु में अदा न थींदी। ऐं रमज़ान जा रोज़ा रमज़ान मुबारक में ई रखिया वेंदा, ॿियनि महीननि में न रखिया वेंदा। इहो आहे शरई तअयुन। अवां चओ था त ॿार हो मुक़ररु न कयो, चेलम चालीहो जुमाणो टीजो मुक़ररु न कयो। अदा जे मुक़ररु न थींदो त हज माण्हू कीअं पढ़ंदो, ईद कीअं कंदो? उन खां पोइ ॿियो आहे तअयुन इंतिज़ामी। तअयुन इंतिज़ामी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो, ही तअयुन यानी वक़्तु तारीख़ ॾींहं खे मुक़ररु करणु असां पंहिंजी सहूलत ख़ातिर कंहिं कम लाइ हमेशगी पायदारी मुस्तक़िल मज़ाजी पैदा करण लाइ कंदा आहियूं, लेकिन ही हुकुम शरई न आहे। तअयुन इंतिज़ामी कंहिं अमल करण लाइ सुन्नत नबवी मां मिले थो। उन करे सुन्नत आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ख़मीस ते क़ब्रिस्तान में फ़ातिहा ख़्वानी लाइ तशरीफ़ फरमा थींदा। हर ख़मीस ते हुज़ूर जो मामूल हूंदो हो। अहिड़ी तरह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ नफ़िलनि लाइ शाम ऐं ॾींहुं मुक़ररु फ़रमायो तां त अमल में मुदामत यानी हमेशगी पैदा थिए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहब्बु अल अमल इलल्लाहि अदूमहु व इन कुल। मुस्नद अहमद बिन हंबल जी रवायत आहे त अल्लाह ताला जी बारगाह में सभ खां ज़्यादा महबूब अमल उहो आहे जेको बिला नागा कयो वञे तोड़े जो घटि छो न हुजे। मिसाल, अवां तहज्जुद पढ़ो, ज़रूरी न आहे 12 रकातूं पढ़ो, 2 रकातूं ई पढ़ो, पर भलो अमल उहो आहे जेको रोज़ानो पढ़ो, कॾहिं कॾहिं न पढ़ो। उन सां गॾोगॾु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक में नफ़ली इबादत जे लाइ वक़्त जो तअयुन मौजूदु आहे। इन हवाले सां दुरूद पाक जुमे जे ॾिहाड़े चवंदा आहिनि बाबा दुरूद पाक सवायो पढ़ो। हज़रत उवैस बिन औस खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो तव्हांजे ॾींहंनि में सभ खां अफ़ज़ल ॾींहुं जुमे जो आहे। उन ॾींहुं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पैदा कयो वियो, उन ॾींहुं उन जो रूह कब्ज़ कयो वियो, उन ॾींहुं सूर फूकी वेंदी, उन ॾींहुं बेहोशी तारी हूंदी। बसि उन ॾींहुं मूं ते घणो दुरूद पढ़ो, बेशक तव्हांजो इहो अमल मूं वटि पेश कयो वेंदो आहे। भला दुरूद त कॾहिं बि पढ़ी सघिजे थो, पर हुज़ूर वक़्तु मुक़ररु कयो, ॿुधायो त जुमे जे ॾींहुं मूं ते दुरूद पढ़ो। उन खां पोइ नफ़ली रोज़ा आहिनि। कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतहुर्रा सौमल इस्नैन वल ख़मीस। जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, अम्मा आयशा सिद्दीक़ा खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर ऐं ख़मीस जो रोज़ो रखंदा हुआ। पोइ पाण वक़्तु तअयुन कयूं, मुक़ररु कयूं। हुज़ूर चवंदा न हिकिड़ो ॾिहाड़ो मुक़ररु करणु ज़रूरी न आहे। हुज़ूर जी ज़िंदगी में इहा शइ साबित आहे। ऐं सफ़र लाइ ख़मीस जे ॾींहं खे हुज़ूर पसंदि कंदा हुआ। हज़रत कअब बिन मालिक खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़मीस जे ॾींहुं ग़ुज़वे तबूक रवाना थिया ऐं सफ़र लाइ ख़मीस जे ॾींहं खे पसंदि फ़रमाईंदा हुआ। यानी वक़्त जो तअयुन करणु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मां साबित आहे। ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर छंछर जे ॾींहुं मस्जिद कुबा ॾांहुं वेंदा हुआ, कॾहिं पंध ऐं कॾहिं सवारीअ ते। उन में 2 रकातूं नफ़िल निमाज़ अदा फ़रमाईंदा हुआ। रवायत में अचे थो त हज़रत अब्दुल्लाह बिन उमर बि ईअं कंदो हो। क़ुरान करीम मस्जिद कुबा में वञण लाइ छंछर जो ॾींहुं मुक़ररु न कयो हो, ऐं न वरी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को हुकुम हो त तव्हां छंछर जे ॾींहुं ज़रूरु वञी 2 रकातूं नफ़िल मस्जिद कुबा में पढ़ो। लेकिन हुज़ूर जी सुन्नत मुबारक खे ज़हन में रखी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर पंहिंजे लाइ छंछर जो ॾींहुं मस्जिद कुबा में वञणु ऐं नफ़िल पढ़ण जे लाइ मख़सूस करे छॾियो। छा इहा बिदअत आहे, हराम आहे, ग़लति आहे? हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु बेवाइज़ नसीहत लाइ ख़मीस जो ॾींहुं मुक़ररु कयो हो। जहिड़ी तरह रवायत में अचे तो सही बुखारी जी रवायत आहे त हज़रत अबू वाइल खां रवायत आहे त हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद हर ख़मीस जे ॾींहुं माण्हुनि खे वाइज़ नसीहत कंदा हुआ। को बि नेक अमल करे
कंहिंजे रूह खे ईसाले सवाब लाइ उन जे नाले सां मनसूब करणु शरीयत में जाइज़ सवाब ऐं सुन्नत आहे। नज़र, न्याज़, सदको, ख़ैरात ही सभु अमल ख़ासि तरह अल्लाह ताला जे लाइ आहिनि, मगर जेकॾहिं उन्हनि खे बुज़ुर्ग, शेख, दोस्त, अज़ीज़, वालिदैन जे ईसाले सवाब लाइ वक़ुफ़ कयो वञे या उन जे नाले सां मनसूब कयो वञे त शरीयत जे लिहाज़ सां जाइज़ ऐं दुरुस्त आहे। हदीस पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत साद खे पंहिंजी माउ जे तरफ़ां खूह खोटाइण जो हुकुम फरमायो। जॾहिं खूह तयारु थी वियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाज़िही ले उम्म सअद, ही खूह सअद जी माउ जो आहे। त पोइ छा उहो खूह जो पाणी हराम थी वियो? हालांकि खूह अल्लाह ताला जे सदके लाइ, सवाब जे लाइ, उम्मत मुस्लिमा जी ख़िदमत जे लाइ तयारु करायो वियो। असहाब सगोरनि जे क़ौल ऐं फ़ेल मां ईसाले सवाब असां लाइ वॾो दलील आहे। अगरि को मुस्लमान उनखे नाजाइज़, हराम, बिदअत चए त इहा संदसि फ़िक्र ऐं फ़हम जी ग़लती आहे। छो त जाइज़ शइ खे नाजाइज़ न चइबो, हलाल खे हराम न चइबो। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असीं बिदअत खे पहिरियां सम्झूं त इहा बिदअत भला कहिड़ी आहे, बिदअत जी लफ़्ज़ी तशरीह कहिड़ी आहे, बिदअत जी लफ़्ज़ी माना कहिड़ी आहे। जॾहिं ऐं शिरक बाबा ई शिरक, या रसूल अल्लाह चई शिरक थी वियो, या अली मदद चई शिरक थी वियो। ए ख़ुदा जा बाना, तूं शिरक लफ़्ज़ जी माना पहिरियां सम्झ, बिदअत लफ़्ज़ जी पहिरियां माना सम्झ। तोखे माना जी ख़बर न आहे, पोइ आम वाट वेंदड़ बि तोखे गुमराह कयो थो वञे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, छो त नालो पइजी वियो, ॿिए जो नालो ख़ुदा खां सवाइ पइजी वियो त बाबा उहा शइ हराम आहे। अबा जेकॾहिं न केरु तुंहिंजी घरवारीअ जे लाइ तोखां पुछे त भाई माई केरु आहे, तूं छा चवंदे? मुंहिंजी ज़ाल आहे न, मुंहिंजी ज़ाल आहे। जेकॾहिं छो त उन ते त ख़ुदा जो नालो न पियो, पोइ त ज़ाल बि हराम थी वेंदी। बाबा ही कंहिंजो पुटु आहे, बाबा फिलाणे जो पुटु आहे, पोइ उन ते नालो त ख़ुदा जो न पियो, पोइ त पुट बि पीउ जो न रहंदो, उहो बि हराम थी वेंदो, उहो बि नाजाइज़ थी वेंदो। बाबा ही मस्जिद आहे नूर मुहम्मदी, ठीकु आहे। हाणे मस्जिद नूर मुहम्मदी, मस्जिद ख़ुदा जो घरु आहे या रईसनि जो घरु आहे? ॿुधायो, अल्लाह जो घरु आहे न, पर उन जी निस्बत मरहूम नूर मोहम्मद जे नाले सां कई वई त यकीनन उन जी निस्बत का हराम न आहे। ही सुठो अमल आहे, सुहिणो अमल आहे। अहिड़ा खोड़ सारा शरीयत जे अंदरि मिसाल मौजूदु आहिनि। ख़ुदा जे वास्ते ख़ैरात करे उन जो सवाबु कंहिं मरहूम ॾांहुं ईसाले सवाबु करणु, इहो शिरक बिदअत न आहे, इहो ऐं इस्लाम ऐं वक़्तु मुक़ररु करणु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे सहाबा जी सीरत मंझां साबित आहे। अल्लाह ताला असां